ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्त में छा थियण वारो आहे, कहिड़ा सीन तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदा, मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे वीडियो जे तरफ़। दोस्तों ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्त में रबन पंहिंजा होंश विञाए वेंदो। दोस्तों ॿुधण में आयो आहे त रबन ओठे वारनि जे मथां हिकु वॾो हमिलो करण वारो आहे। दोस्तों जंहिंमें क़ुर्बान खे वण में ॿधी लकुड़नि जी सुठी मार ॾींदो। दोस्तों जेके तव्हां नवां तस्वीर ॾिसी रहिया आहियो रबन ऐं क़ुर्बान जा, जंहिंमें क़ुर्बान वण में ॿधियो पियो आहे ऐं उनखे सुठी मार पियो ॾिए रबन ऐं उनखे रत पियो करे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी रिकॉर्डिंग वरी शुरू आहे 4हीं स्पेन जी। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फरज़न मलिक खजूर जी डायरेक्टरीअ में वरी ज़हर ज़िंदगी ड्रामे जी रिकॉर्डिंग शुरू कई वई आहे। दोस्तों उमेद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हुजे। महिरबानी।